अदा गुलू ईअं अचानक सां घर में घिरी तूं कीअं आयो आहीं? तोखे ख़बर नाहे त नादर घर में नाहे? सदोरी तॾहिं त आयो आहियां। जेकॾहिं नादर हुजे हा त मां पंहिंजे मक़सद में कामयाब न थी सघां। मतलब अदा तूं चवण छा थो चाहीं? अदा हूंदी परू, मां तुंहिंजो पुराणो आशिक़ आहियां। गुल्लू गिरनारी। नमक हराम, तूं पंहिंजी मौसनि जी इज़त में अखियूं तो विझी पंहिंजे पीउ जो त पटको धूड़ करे वेठो आहीं। पोइ बि तोखे हया नथो अचे, थोड़ी बि गैरत नथी अचे। नादर तोखे पंहिंजो दोस्त सम्झंदो आहे, तोखे पंहिंजो भाउ सम्झंदो आहे, पर तूं त दोस्ती जे लाइक़ ई नाहीं। हुनजी गैर मौजूदगीअ में तूं हुनजी इज़त में अखियूं तो विझी। तूं त सॼी मर्द ज़ात खे लॼाए छॾियो आहे गुलू। अफ़सोस तो जहिड़नि मर्दनि जी सोच ते। सदोरी इश्क़ ऐं जंग में सभु कुझु जाइज़ हूंदो आहे। गुलू गैरतमंद मर्द जो इहो वड़ नाहे जेको तूं हिन वक़्तु करीं थो, सोचीं थो, ॻाल्हाईं थो। मां बेग़ैरत ई सही, पर अॼु तोखे न छॾींदुसि। हीउ सभु कुझु मां नादर लाइ न, पर पंहिंजे लाइ कयो आहे, पंहिंजे लाइ। तोखे भॼाइण, निकाह कराइण ऐं घर वठी अचणु, इहो सभु कुझु मुंहिंजो मंसूबो आहे। नादर खे ॻोठु मोकिले ऐं मां पंहिंजे मक़सद में कामयाबु थी वेंदुसि। हमरा जेको ॾस ॾिनो उन मुताबिक़ ही घिटी आहे सुल्तान। पर यार घिटियूं त हिते घिटियुनि जहिड़ियूं खोड़ आहिनि न। वो भी जांच था करे ॾिसण, ख़बर त पइजी वेंदी न। अलाए हिन घर में आहे, अलाए हुन घर में आहे, सदोरी खे अलाए किथे रखियो हूंदनि। जांच था करे ॾिसूं, इहो था पुछूं त भला हिते का नई फैमिली लॾे आई आहे। ठीकु आहे, अचु पहिरियां ही दरवाज़ो था खड़कायूं। अचु सोप सीरियल सिंध जाई तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।